कच्चे में सिंधु दरिया के कंधीअ ते आबाद ॻोठ बिजराणी लिगारी में क़ाइमु पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ जागृता पब्लिक स्कूल में मौजूद आहियूं। वटि ख़ासि तौर ते फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। असां वटि कॾहिं कॾहिं ॿार खे खटनि ते विहारणो पइजी वेंदो आहे, कॾहिं पाल विहारे बिछाए उन ते ॿार विहारे छॾींदा आहियूं। असांजी गुज़ारिश आहे त असांखे बेंचूं या कुर्सियूं वग़ैरह ॾिने वञनि त वधीक बहितर रहंदो। असांजे स्कूल खे का सहूलियत न आहे, पीअण जे पाणी लाइ नलको कोन्हे को, बिल्डिंग कोन्हे का, फर्नीचर कोन्हे को। जे असांखे फर्नीचर या नलको वग़ैरह नलको बिल्डिंग मिली वञे त असां ख़ुशी ख़ुशी सां पढ़ी सघूं था। मां हिन स्कूल में पढ़ां थो जंहिंमें बहितर पढ़ाई थींदी आहे। हिन में कुर्सियूं न आहिनि, नलको न आहे ऐं बिल्डिंग न आहे। खोड़ सारियूं खोटूं आहिनि। असां हिते का बि सहूलियत न आहे। ॾिसो हिते बिल्डिंग बि कान्हे, वॉशरूम बि कोन्हे, असां नलको बि हिते कोन्हे। असां परे परे खां पाणी भरे हिते पोइ असां पीअंदा आहियूं। शुरू खां मां हिते ई पढ़ी आहियां। हिते फर्नीचर जी कमी आहे, हिते कुर्सियूं न आहिनि, असांखे ॿार वेहण लाइ जॻह कोन्हे जो असां ॿार वेहारियूं। पुठिते पियल कच्चे जे ॻोठ बिजराणी लिगारी में क़ाइमु पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ जागृता पब्लिक स्कूल में घुर्बल शयूं मुहैया करे ॻोठाणनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि में बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन महबूब मलोड खां गॾु ज़फ़र बुगियो, सिंटी न्यूज़, शाहपुर जानी।